अस्सलामुअलैकुम। नंढे जी शेख फ़कीरनि जी बारी आहे। मौलूद सगुर आहिनि, इन में 38 ॼणा असीं आहियूं। फ़कीर महमद आहे, इस्माइल आहे, ॿिए ॻोठ असांजे पासे में रबुआन ढाणी आहे, उनजा 5 माण्हू उनजा आहिनि, 4-5 असांजा आहिनि। उनजा नाला आहिनि, हिकिड़े जो नालो बापुड़ हसन आहे, ऐं ॿिए जो नालो आहे फारूक, ऐं टे जो नालो आहे खुदानो राज़ मोहम्मद। अने असां नंढे साड़े ॻोठ जा फ़कीर मोहम्मद पुनरा, अली मोहम्मद मंठार, अने इस्माइल, अने इहे सभु मौलूद सगुर आहिनि। हाणे अव्हांजी ख़िदमत में असीं हाज़िर थियूं था, जेकी ख़ुदा हाफ़िज़। बिल्कुलु साईं। सबलते कदम
Mada